जो ही प्रोग्राम इन इदारे जे इंतज़ाम थी रहियो आहे जंहिंमें तव्हां सां सभु पायूं अल्लाह सां थो आहे त तव्हां असांजी हाज़िरी खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए ऐं जेके हितां प्रोग्राम थियनि था अल्लाह उन्हनि जे हिकु में अमल में बरकत अता फरमाए ऐं दोस्तनि जी अहबाबनि जी पाइवाननि जी ख़ादिमनि जी ख़िदमत जेका कयल आहे अल्लाह ताला उहा मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए ही मजलिसूं तमामु बरकत वारियूं आहिनि जेको बि इंसान कुरान पाक जी महफ़िल में शरीक थिए थो अल्लाह तबारक व तआला उन इंसान जे रहमत खां खाली नथो मोटाए प्रोग्राम जी बरकत वारो ऐं हीअ जाइ जेका आहे इहा बि बरकत आहे ऐं एॾो की राति में ही प्रोग्राम थी रहियो आहे उहा राति बि बरकत वारी आहे दुआ थो करे त तव्हां असांजे ढोलक खे रहमत ऐं बरकत सां भरे छॾे ऐं अल्लाह असांजे बख़्श जो फ़ैसिलो फरमाए हिन उमर जे मथां खुदा जो बड़ी महिरबानी फरमाई आहे उमिरियूं थोड़ियूं आहिनि उमिरि मुख़्तसर आहे पर अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत खे अहिड़ा मवाक़िअ फ़राहम कया आहिनि जो हीअ उम्मत अॻियनि उम्मतुनि खां पोइ खटी वञे असांखे महिनत जी ज़रूरत आहे असांखे कुझु अमल जी ज़रूरत आहे असां पंहिंजो नंबर कमु वठूं ऐं असां पंहिंजे शबो रोज़ खे का आमद बढ़ायूं जेकॾहिं सुस्ती कईसीं ऐं निंड्रा कयूंसीं त पोइ सवाइ निदामत जे आख़िर में ॿियो कुझु बि हथ कोन्हे ऐं इन निदामत उक़बाल में त कासिर कसब जो जहान कमाई जो जहान फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त दुनिया मगरब आख़िरत दुनिया पोख जी जाइ त आख़िरत दुनिया जेकी कुझु कोकिरो अथव हिते कोकिरो अल्लाह तबारक व तआला कुरान करीम जे अंदर फरमाए इन दुनिया जे सारो सामान खे ॾिसी करे ख़ुशि न खिलो थोरो आख़िर जो फिक्र घणो हुजे रो घणो कसरत सां हिते आवाज़ जो ख़ुदा खे पुकारियो इन दुनिया जे सारो सामान खे ख़ुशि थी करे माण्हू हिते सिर्फ़ु तमाशबीन थी करे दुनिया में रहे फिक्र की जाइ गौर की जाइ है अल्लाह तबारक व तआला अक़वाम आलम जा हालात ऐं वाक़िआत बयान फरमाए हिन क़ुरान करीम जे अंदर ऐं पोइ फरमाए थो छा
अखियुनि वारो वो दिल वारो होश अकुल वारो कुछ दुनिया में इबरत भी हासिल करे। पांच वॾियूं वॾियूं क़ौमूं ताक़तवर पांच में वधीक क़दावर शख़्स दुनिया में आया। अहिड़ा इंसान जो अल्लाह तबारक व तआला फरमाए थो कि लम युखलक़ मिस्लुहा फिल बिलाद, थोड़ा वरी आया ही कोन दुनिया में दोबारा पैदा ही कोन थिया आहिनि। एॾा वॾा ताक़तवर इंसान हुआ। जॾहिं उन्हनि नाफ़रमानी कई, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूलनि सां बग़ावत कयो, इन अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे ख़तमु करे छॾियो, मलिया मेट करे छॾियो। काल्ह यवनो पिया त दुनिया में रहिया ई न हुया। असां पंहिंजे पाण खे बावखार अमल जे ज़रिए बणाईंदासीं, जंहिं मक़सद जे लाइ असांखे अल्लाह तबारक व तआला दुनिया में आंदो आहे, रब जी मार्फत, अल्लाह के फरमान की ताबेदारी, रसूल करीम की इताअत ऐं फरमाबरदारी असांजे ज़िंदगीअ जो ऐं असांखे आमद जो ऐं हिन दुनिया में घुमण फिरण जो मक़सद थी वियो आहे। दुनिया में रही जेकॾहिं दुनिया खे हासिल कयोसीं, कमाल इन कोन्हे। जॾहिं बि दुनिया हासिल कयूं, पालण ते इहो पेट आहे जेको हम चोरस हिकु फुट बि नथो थिए। पालण ते पेट खे नाम पेट पाले थो, गदर गांव बि पेट पाले थो, पकी परंद बि पेट पालन था, मच्छियूं ऐं मच्छियूं बि पेट पालन थियूं। असां बि पेट पालींदासीं। अल्लाह ने असांखे अशरफुल मखलूक़ात बणायो। रब साईं जो असांखे हिन दुनिया में तमामु मखलूक़ात जे मथां हाकिमियत जो हक़ ॾिनो। ऐं रब फरमाए थो फ़ज़लना अला कसीरिन मिम्मन ख़लक़ना तफ़सीला, तमाम तर जेका मखलूक पैदा फरमाई आहे उन सॼी मखलूक़ात में इंसान खे वधि में वधि फज़ीलत अता फरमाई। उहा फज़ीलत पेट पालण में कान्हे, उहा फज़ीलत असांखे इन जे करे मिली जो असां मारिफत इलाही खे थी आहे। अल्लाह जे रसूल जी सुञाणप पैदा कई ऐं आख़िरत में पंहिंजो मक़ाम हासिल कयो। दुनिया जे अंदरि दुनिया जे हुसूल खे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो कि सभु दुनिया जी ज़ीनत अथव। अलमाल वल ज़ीनतुल हयातिद दुनिया, माल घणो कमायो, औलाद तव्हांजी घणी थी वई, इन ॿिनि शयुनि जे इंसान दुनिया में इलाइक़े में शहर में फ़ौक़ियत हासिल कंदो। माल जो मुराद ज़मीन आहे, ज़मीन आहे, ॿार आहे, मिल्कियत आहे, सोन चांदी आहे, रखियल सामान आहे, कारखाना आहिनि। औलाद जो मुराद हर माता पेट जा औलाद हुजे, जंहिं क़ौम सां वास्तो लॻे थो उते क़ौम ताक़तवर आहे, या पंहिंजा आदम घणा आहिनि, या फौज ऐं लश्कर घणो आहे। दुनिया जे हयात जे लाइ ज़रूरत आहिनि। जंहिं मुल्क वटि खज़ानो बि घणो, जंहिंजी फौज बि घणी,
वो तो इलाके में डहकार पैदा करो, इलाके के रोग से जमाईंदो, इलाके के मन उड़ाद कंदो, पर इहो उड़ाद आरज़ी या फ़ौक़ियत आरज़िया, इहो तमतराक आरज़िया, इहो जाह जलाल आरज़िया, इहो शान शौकत आरज़िया। रब तबारक व तआला फरमाए वल बाक़ियातु सालिहात, हमेशा हमेशा तव्हांखे बाइज़्ज़त ऐं हमेशा हमेशा जंहिं कम जे लाइ तव्हां निजात वठंदव उहो थो साबित रहंदो। المال والبنون زينة الحياة الدنيا والباقيات الصالحات خير عند ربك ثوابا وخير املا। जंहिंजो नतीजो बि भलो, जंहिंजो बदिलो बि भलो, जंहिंजो अंजाम बि भलो, दुनिया कम आहे। दुनिया में रही अहिड़ियूं पाण में वस्तूं पैदा कयो, अहिड़ो इबादत जो कमु आहे, हक़ इबादत अदा कयो अल्लाह जी, फ़रिश्ता बि इंसान कनि। इंसान की शान गलत और अदलत पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मेराज जी रात हज़रत जिब्राइल अमीन सां वञनि पिया, सिदरतुल मुंतहा ते जिब्राइल रुकिजी पियो, हालांकि नूर जी पैदाश आहे। सिदरतुल मुंतहा ते जिब्राइल अमीन रुकिजी पियो, पैगंबर ने फरमाया तो हम तेरे नाम मांगो, इब्तिदा पहुंची गए तो मुझे रिफाकत में आया, वठन तू आयो जब तो कल हलंदो आयो आहे, हाणे हिते रुकिजी वियो आहे। जब अगर अक्सर उहे बरतर करण ज़रूर एक जल्ला पसंद करण जब हिकु वार बराबरि जेकॾहिं हिन मक़ाम खां मथे वञी त मूंखे सभु घबराहट छॾी। अल्लाह ताला फरमाए थो वरफ़अना लका ज़िक्रा, यानी कि सब निशान को मुझे दोस्त अज़ीज़ो, ये अल्लाह ताला इंसान के मकाम अता फरमाए। अल्लाह ताला इंसानों की इज्जत कई है, तखलीक के हिसाब सां, तकरीम के हिसाब सां, कायनात के अंदर अल्लाह तबारक व तआला फरमाते तो इंसान को वधीक खिलकत के हिसाब सां कोई सोना कोन्हे। लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम, ऐं इज़्ज़त जे एतबार सां फरमाए वलक़द करमना बनी आदम, असां इंसान खे इज़्ज़त ॾिनी। इहा इज़्ज़त इल्मी आहे, अल्लाह जे मातहत वारो इल्मु। रब से जो है असांखे इल्म अता फरमायो, हिन क़ुरान पाक के अल्लाह के हुक्म के जेको इंसान फुटी ॾे थो, अल्लाह तबारक व तआला उन इंसान खे जानवरनि खां बि बदतर छॾे थो। फरमाईंदो आहे त करना अंदर मौज़ल, ही जानवर वांगुरु जानवर खे बि न करे पोइ जंहिं हिन इल्म खे छॾियो, ये खारजी से या बाहरी से या ये इंसान कपड़ा पाइंदो सोनो पंहिंजो पाण खे सिंगारींदो आहे, सोनो लॻंदो आहे। ये इल्मु कीअं ज़ेवर आहे असांजे लाइ, ही इल्मु, हिन इल्मु असांखे माण्हू बणायो, हिन इल्मु असांखे आला अख़लाक सेखारियो, हिन इल्मु असांखे अक़ीदो सेखारियो, हिन इल्मु असांखे माहौल मुहैया कयो, हिन इल्मु असांखे इस्लामी उसूल दसिया, इंसानियत जा रसूल हे आहिनि। हिन इल्मु सां आरास्ता थियासीं, हिन इल्मु सां असां इंसान जे हिन खे छॾियऊं, अल्लाह ताला फरमाए थो कोई इंसान इहा है कि हो चैन करते जानवर घुमंदा है, जिन करते जानवर घुमंदा, ये बाहरी शइ आहे।
जाती लिहाज का इंसान को कोई मुकाबला नहीं, जाती लिहाज का इंसान कमजोर, जरूर दिया, जरूर दिया, जाहिल दिया, जालिम दिया, ये बहन फिल्म आई, ये बहन से या जगह का मिली, आई तो इनके हुसूल का आगे जेल खत्म थियो, इनके बना अमल करने के लिए रखो, जुल्म खत्म थियो, सा अदल कायम कयो से, इक़्तिदार पैदा कयो से, असां पंहिंजे तबियत में इक़्तिदार आयो से, हिन इल्म जे मुताबिक़ असां पंहिंजे नज़र ते कंट्रोल कयो से, हिन इल्म जे अचण खां बाद में असां पंहिंजे क़ुवत ते कंट्रोल कयो से, हिन इल्म जे अचण खां पोइ असां पंहिंजे सिमात ते कंट्रोल कयो से, हिन इल्म जे अचण खां बाद में असां पंहिंजे खाधे ते कंट्रोल कयो से, हिन इल्म जे अचण खां पोइ असां पंहिंजे क़ुवत जे इस्तेमाल ते कंट्रोल कयो से, हिन इल्म जे अचण खां पोइ असां पंहिंजे कदम ते कंट्रोल कयो से, कि हिन पासे में कदम खणणो आहे, हिन पासे में दाएं खणणो, हीअ शइ वठणी आहे, हीअ शइ दाएं वठणी, हीअ शइ ॿुधणी आहे, हीअ शइ दाएं ॿुधणी, हिन पासे में निहारणो आहे, हिन पासे में दाएं निहारणो, जॾहिं हिन इल्म जे मुताबिक़ असां हलियासीं, इहो कामिल मुकम्मल इंसान थी पियो ऐं एॾो त इहो इंसान ख़ुदा जो मुक़रर बणिजी वियो जो जॾहिं हिन दुनिया में जो लालम थियो त आला इल्म हिन जो मालिक थियो। पर जंहिं इंसान हिन इल्म खे छॾियो, हिन इल्म सां बग़ावत कयईं, हिन जे दसियल उसूलनि जे मुताबिक़ ज़िंदगी क़ाइम न कयईं, पंहिंजो मुआशिरो क़ाइम न कयईं, पेट खे हलाल हराम सां भरींदो रहियो, अखियुनि सां हलाल हराम ॾे विहारींदो रहियो, कननि सां जाइज़ नाजाइज़ कलाम ॿुधंदो रहियो, पेरनि सां ज़ुल्म जे अदल जे पासे ते को तवजो न कयो, जेकॾहिं ज़ुल्म में विया त ज़ुल्म में विया, हथनि सां ज़ुल्म कयईं या अदल कयईं का ख़बर न पई, ईअं हर पासे ते पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशात खे पूरे करण जे तलाश में रहियो त पोइ इहो इंसान पंहिंजे इन बहीनी सिफ़तुनि ते हली हली इहो इंसान असफल साफ़िलीन माना जहन्नम जे तरे में हले थो। हिन इल्म असांखे इंसान अलॻि आहे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमाए थो इन्ना अंज़लना इलैका किताब तिबयान, अहिड़े जैसा तो कहिड़ो किताब हुजे जेको हर शइ जो बयान करे। बेशक ही कुरान है जो इंसान से समझ को हो जाता है। हज़रत लक्ष्मण वाले वाक्य हुआ बेड़ो में जो दरिया में बेड़ो दरिया में उन्हीं बेड़े का बेड़ो बुंद तो लांगा उन्हीं बुंदा उन्हीं बेड़े से गलाए, उन्हीं बुंदा उन्हीं बेड़े का जुबान हाल में गलाए, जुबान हाल में वो बुंद उन्हीं बेड़े के कहते हो तो माँ भी काटी है, तुम भी काटी है, माँ भी काटी है, तुम भी काटी है, तू समय मत पार खड़ी बनेगी, माँ तुझे मतलब बचाने में भी कहीं भी बनी पई, माँ तुझे मतलब चले लागे भी कहीं बनेगी, तुझे वो तो अन्न अनाज के वाले भी कहीं बनेगी, मन जो हाथ हुआ है तो माँ केवल खुदा की केवल मतें केवल खुदा की केवल मतें गोता कहीं बना कुछ भी बना उन्हें काठी हुई है बेड़ी कानूबा ने हाल निकाला है बेड़ी उन्हें चयो जुबान ने हाल में जवाब में तो मुझे लगा हम कारीगर का हथ कारीगर ने दिखाया बोले तो वाकई तो आपको काठी पर कारीगर उनके चीरे फाड़े कटा खाए हिन सा हन हला का खायो हाल माण्हू दिलाए नथे लाए माल भी कहीं नहीं हुआ माल भी कहीं नहीं हुआ अनाज भी कहीं नहीं हुआ हिन के बजाय गर्मी खड़ो सुकून के बजाय पीने के खड़ो तो कारीगर का हाथ में आने करे पानी माण्हू भी बोलो तो मुझे दोस्त बोलो कुरान वारनि जे तारीफ़ में ईंदासूं त आख़िरत में तरंदासूं कुल सरात बिगड़ा थी वेंदो बेड़ा पार थी वेंदा पर जॾहिं आलिम जो असांखे कारीगर जो हथ में आलिम कारीगर जो आलिम
इंसान तरह अल्लाह फरमातो हर जैसा मिलत में यालमून वगैरह ला यालमून अल्लाह ताला फरमातो कि आलिम और जाहिल बराबर पढ़े हुए अनपढ़े बराबर है देखो लेकिन साल इंसान तारुफ रहे तो जो लेकिन साल इंसान नफरत करे तो वो ये बराबर थी बात करती दुआ को अल्लाह ताला तमाम आलिम की सोबत आमीन दीनदार की सोबत नसीब फरमाए जिन कुरान पाक के नाम में तौफीक अता फरमाए अल्लाह तबारक व तआला जिन कुरान पाक की इन आयतों के अंदर ये जो तिलावत कई हुई इन आयतों के अंदर अल्लाह तबारक व तआला आखिरत के नक्शे और के याद दिलाए मुझे बेगाने माशर थी दो सब इंसान होगा अवलीन आखिरीन सब बारगाह ऐज़ीन हाज़िर थींदा आदम अलैहिस्सलाम खां वठी आख़िरी बार क़यामत ताईं जेको ईंदो सभु हाज़िर थींदा उन वक़्त में अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो अल मुल्क यौमइज़िन लिल हक़्क़ रहमान अॼु जी बादशाही अल्लाह जी आहे जेको रहमान तो बादशाही कंहिंजी बादशाही न आहे ऐं फरमातो कान यौम अल काफ़िरीन आसीरा ऐसो भी आए काफ़िर जे लाइ ॾुखे में ॾुखियो ॾुखे में जो उन ॾींहं खां पोइ सुख न ईंदो दुनिया में दुख आया पर गुज़री विया वरी माण्हू सुख जो बहार बणी वियो पर आख़िर वारो ॾींहुं काफ़िर जे लाइ ॾुखे में ॾुखे जो उन खां पोइ सुख जो हिकिड़ो सेकंड बि कोन गुज़रंदो हिकिड़ो सेकंड बि सुठो उन्हनि खे नसीब न थींदो ऐं उन ते हाणे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो छा हाल हूंदो उन्हनि इंसाननि जो जेके असांजे हिन क़ुरान खां परे जेके रसूल जे सुन्नत खां परे पैगंबर जे तरीक़े खां परे तौहीद वारे अक़ीदे खां परे आमाल सालिह खां परे दीन वारे हिन माहौल खां परे ईअं करे करे हलंदा रहिया टहंदा रहिया टहण घोर वांगुरु परे परे घुमंदा रहिया दीन खां नफ़रत शरीयत खां नफ़रत तौहीद खां नफ़रत रसूल जे तरीक़े खां नफ़रत इन्हनि इंसाननि जो छा हाल हूंदो उन्हनि जी हालत ऐं कैफ़ियत अल्लाह ताला फरमाए थो उन ॾींहुं उन इंसान जो इहो हाल हूंदो यौम यादु ज़ालिम अला यदैहि उन ॾींहुं इहो इंसान उन पंहिंजे हिन ज़िंदगी जो कुझु करे न सघियो पाण खां पाण ज़ुल्म करे सघे जो हुनखे मौक़ो बि हुयो दुनिया में पर कुझु न करे सघियो नफ़रत ई नफ़रत में हली वियो दीन इस्लाम खां परे हली वियो जंहिं पाण खां पाण ज़ुल्म कयो इन ज़ालिम इंसान जो छा हाल हूंदो रज़ी फरमाए थो उन ॾींहुं यादु ज़ालिम अला यदैहि पंहिंजे हथनि खे इहो ज़ालिम इंसान चक पाईंदो पंहिंजे हथनि खे चॿाड़ींदो यक़ूल या लैतनी इत्तख़ज़्तु मअ रसूल सबीला ऐं वरी चवंदो काश जेकर मां रसूल वारो रस्तो अख़्तियार कयां शरीयत वारो रस्तो अख़्तियार कयां उहो जेको नबी पाक रस्तो अलाह जो फरमांदो जेको दीन जेको मिलत जेको मज़हब जेको तरीक़ो जेको अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां रसूल खे जेको हुकुम मिलियो हुयो उन रसूल वारे रस्ते खे अख़्तियार कया हा पंहिंजे नफ़सानी सभनि खे पूरो न कया हा नफ़सानी ख़्वाहिशातुनि खे पूरो न कया हा ईअं नफ़्स जी ताबेदारी न कया हा ईअं तबियत जी ग़ुलामी अख़्तियार न कया हा जेकर रसूल जी ग़ुलामी अख़्तियार कया हा जेकर शरीयत वारो रस्तो अख़्तियार कया इहो इंसान क़यामत जे ॾींहुं उहो जेको इंसान हिते पंहिंजे तबियत जी कढ लॻे थो हिते इंसान पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशातुनि खे पूरे करण जी कोशिशि करे थो ऐं जेको इंसान हिते हिन ॾींहंनि खे कीअं फ़ुज़ूल विञाए छॾे हेॾियूं क़ीमती रातियूं आयूं क़ीमती ॾींहं आया जन ॾींहंनि जे अंदरि इंसान खे निमाज़ पढ़णी हुई जन रातियुनि में उथी इंसान खे माफ़ी वठणी हुई इहे कीअं फ़ुज़ूल ॻाल्हियुनि में कीअं ॾींहं राति गुज़री वई कीअं ज़िंदगी कीअं तमाश ॾींहं वांगुरु गुज़री वई इहो इंसान पंहिंजे उन हिन गुज़रियल ज़िंदगी जे मथां अफ़सोस कंदो पंहिंजे हथनि खे चक पाईंदो ऐं चवंदो काश जेकर रसूल वारो रस्तो अख़्तियार कयां हा शरीयत वारो रस्तो अख़्तियार कयां हा या वैलता लैतनी लम अत्तख़िज़ फुलान ख़लीला है वैल मुंहिंजे लाइ इहो इंसान चवंदो है वैल मुंहिंजे लाइ काश जेकर मां वठां हा फुलान खे दोस्त करे उहो जेको मुंहिंजे पाड़े में फलाणो आलिम हुयो नेक हुयो ज़ाकिर हुयो सालिह हुयो अलाह जे रसूल जो फर्मा बरदार माण्हू हुयो जेकर उन सां तालुक़ रखा हा हिन ख़िलाफ़ सां
दोस्ती न या वही लम अफ़्तख़ज़ ग़ुलाम ख़लीला इन जे जंहिंसां मां दोस्ती रखी इन सां जेकर तालुक़ न रखा त नेक सां तालुक़ रखा सालिह सां तालुक़ रखा पाड़े में जेके नेक सालिह हुया हिन जे दोस्ती जे करे जंहिंसां मां तालुक़ रखियो उन जे तालुक़ जे करे मां पहिरां हलियो हुयुसि दीन इस्लाम खां हलियो हुयुसि शरीयत खां हलियो हुयुसि क़ुर खां भिकारजी वियुसि तौहीद वारे रस्ते खां भिकारजी वियुसि मां वारो दोस्त चोर हुयो मां बि चोर थी पियुमि उहो रज़म हुयो मां बि रज़म थी पियुमि उहो शराबी हुयो मां बि शराब जो आदी थी पियुमि उहो जुआगर हुयो मां बि जुआगर थी पियुमि उहो ज़ानी क़िस्म जो माण्हू हुयो मां बि उहे कारनामा थिया का जेकर फलाणे खे दोस्त करे न वठां पाड़े में जेको नेक सालिह माण्हू शरीयत जो ताबेदार हुयो उन सां तालुक़ क़ाइमु कया हुआ हिन दोस्त सां तालुक़ न रखो या लम अफ़्तख़ज़ ग़ुलाम ख़लीला चवंदो है पहुंचेला जेकर इन खे दोस्त करे न वठां जंहिंजे करे मां बि खॾ में अची किरियो आहियां मूंखे दिलि में कोन मूंखे त ॼाण ई कान्हे हिन जे तालुक़ जे करे मां बि हलियो हुयुसि असां पंहिंजी हिन ज़िंदगी जे अंदरि पंहिंजे ईमान खे पंहिंजे अक़ीदत खे ऐं पंहिंजे अमल खे ऐं पंहिंजे तालुक़ ते नज़र रखियो त असांजो तालुक़ कहिड़े सां आहे ऐं असांजो अमल कहिड़े क़िस्म जो आहे ऐं असांजो अक़ीदो कहिड़े क़िस्म जो आहे इन्हनि शयुनि ते असां नज़र कयूं इन्हनि ते असां गौर कयूं हीअ दुनिया जी जहां फ़िक्र जी ज़िंदगी आहे गौर जी ज़िंदगी आहे हीअ असांजी ज़िंदगी आरज़ी आहे तव्हां पंहिंजे वजूद में शाह जी हैसियत ईअं आहे जीअं फूको ॿार खे वठी ईंदो आहे फूको पोइ रंगल ॿार बस कंदो आहे ॿार जेको रंगो आहे उनखे टुकड़ो वठंदो आहे का शइ सिविल या कुझु कीअं टुकड़ो कंहिंखे वठंदो आहे उहो ॿार वीचारो ख़ुशि ईंदो ख़ुशि थींदो पोइ जेके उस जो तव वधीक लॻंदो फाटी पवंदो पोइ कंडो लॻंदो फाटी पवंदो कंहिं ॿार ॿिए हथ में टूटी पाता फाटी पवंदो वॾो रंगो टुकड़ो फाटी पवंदो तव्हां असांजे वजूद में हैसियत इहा आहे छा टुकड़ो आहे टूटिया लॻा साओ आहे अबो अबो आहे अधो अधो आहे हे चाचो आहे हे नानो आहे हे मासी आहे हे नानी आहे हे अमड़ आहे हे भेण आहे जॾहिं इहा हवा निकिती हे लाश बसि आहे इहा तव्हां असांजे वजूद जी हैसियत इहा आहे इहा हवा कंहिं महिल बि निकिरे इन जी ख़बर असांखे न आहे हे ॿार जे दिलि में हुकुम आहे कंहिं महिल फाटे उनजी ख़बर न आहे हीअ हवा कंहिं महिल निकिरे थी का असांखे कुझु करणो मुंहिंजा दोस्त हली अथव इहो इंसान जॾहिं हिते जेको कुझु नथो करे हिते जेको कुझु बि नथो करे जॾहिं हिन ज़िंदगी जो हिन अमल जो आख़िरत में जॾहिं हिनखे नतीजो ॾिसण में ईंदो त दुनिया जी ज़िंदगी केॾी क़ीमती ऐं दुनिया जा ॾींहं केॾा क़ीमती हुया दुनिया जो अमल केॾो क़ीमती हुयो उते रत जा घोड़ा हारींदो ॿुधाइण क़दुरु पवंदो पोइ जॾहिं हिन ज़िंदगी जे क़दुरु ऐं क़ीमत जी ख़बर पवंदी कोई इंसान चवंदो रब लौला असांखे निकिला हाज़िर में वरी रब थोरे वक़्त जे लाइ मुंहिंजी कोई ते मोटा त सदक वक़्त हिन सुवाल खे सचा तुंहिंजे क़ुर खे सचो सम्झो रसूल खे सचो सम्झो दीन इस्लाम खे सचाई सां अमल कयो ऐं नेक सालिह ऐं फर्मा बरदार थींदी अलाह ताला फरमाईंदो हाणे कोई ते मोटण जी जाइ न कोई ते मोटण महान आख़िरत में जेके इंसान कोई ते मोटण जी तमन्ना कंदा ऐं अहिड़ा खोड़ हूंदा जेके तमन्ना कंदा अलाह ताला क़ुर में फरमाए पोइ जॾहिं हिननि दुनिया जे अमल जो नतीजो जॾहिं उते उन्हनि खे ॾिसंदा जन दुनिया में अमल कया हूंदा उन्हनि जे अमाल खे उन्हनि जे नताइज खे जॾहिं ॾिसंदा त उहे इंसान ॾिसण कंदा पोइ चवंदा त असांखे थोरो मोटो मोटा असांखे हिन वांगुरु देख थी अचूं सालिह थी अचूं सचा थी अचूं असां अमल करे अचूं असांजी अक़ीदो बहितर करे अचूं अलाह ताला कोई मोटो जेको इंसान क़ब्र में वियो दुनिया में
मैदान माशरे में उठियो कब्र में न हुआ हल्दो आलम अरवा में पुत्रो मां के पेट में आयो जो मां के पेट में आयो यो हाणे आलम अरवा में न कोई दुनिया में आयो तो हाणे जो मां के पेट में न वियो कब्र के पेट में न वियो कब्र के पेट में वियो तो हाणे माशरे में उठो दुनिया में ये सुबह हालत गुज़ारिश गलत रात आसान की है अमल तो के साथ इन जिंदगी में आसान के इन जिंदगी जो कदर आसान के नसीब फरमाए इंसान की इंतहाई की जिंदगी है इंतहाई की ऐसा बेटी मुतबर मिला ये गुजरात में इन उम्मत की अल्लाह तबारक व तआला की खुसूसियत का हिदायत फरमाना है गुजरात में हमसे अल्लाह पापड़ बनाया जिन्हें ये शबे बरात किया है इनमें इंसान जरा अचन वाले का फैसला करना है मिलने वाले का इला इला तो अगर इन बात के इंसान अपसंद है बेकार नहीं है जितनो थी सके इंसान तस्बीहात घणी पड़े पैगंबर सलाम गरीब सहाबा कराम आया हज़रत बिलाल जरा हज़रत अम्मार जरा हज़रत सलमान फारसी जरा हज़रत माल जरा पैगंबर सलाम शिकायत कयो साईं कब्जा में आलू सूर साईं मालदार में देवो आया उन्होंने नमाज पढ़ी उन्होंने नमाज पढ़ी उन्होंने रोजा रखा असांखे रोजा रखा से उन्होंने जिहाद में शिरकत कई असांखे तव्हां जिहाद में शिरकत कई से और उहे माल सां हुया माल उनखे घणो हो असां मिस्कीन आहियूं उहे माल उनखे वॾे माल वॾे अजर सां हुया असांखे पंहिंजे पेट जे भरण जे लाइ बि एतिरो खाधो कोन्हे को वरी पाण बि खाधो मिस्कीन खे बि खारायूं देवान जी पर गुरु लगाऊं यतीम जी पर गुरु लगाऊं मिस्किन जी पर गुरु लगाऊं असां पाण ताईं पूरा आहियूं अल्लाह तबारक व तआला के रसूल छा फरमाया अल्लाह ताला तव्हांजे लाइ बि बंदोबस्त कयो आहे जंहिंखे माल कोन्हे को मुस्लमान आहे पर गरीब आहे कर्मी आहे पर मिस्कीन आहे माल वारो माण्हू माल ॾेई करे ज़रूरत में ॾिसे थो पांच पांच पर से फरमायो इतना नारा वालों से तबर पांच पांच के जन्म में बचाया तो निगरान आए तो खराब करो मन इतनी खराब है तो माल को पांच पांच के जन्म में बचाया तो खराब करो तो माल वाला नाम खराब करना मुस्लिम नाम क्या करे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ये बस फरमाया बिल्कुल तकबीरत की सदका करो जब हजरत अल्लाह अकबर चले तो खुदा सबसे सवाल बिल्कुल तहलील की सदका करो बिल्कुल तस्बीह की सदका करो जब हजरत ला इलाहा इल्लल्लाह पढ़े तो उन्हीं के मिसलते के सवाल जब हजरत अल्लाह अकबर चले तो उन्हीं के मिसलते के सवाल जब हजरत अल्हम्दुलिल्लाह चले तो उन्हीं के मिसलते के सवाल फरमाया कसरत का पढ़ो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह कल तमजीद जो घणो प्रचार कयो लेकिन वरी तो वरी महिननि खे सदके जो सवाल पैगंबर पाक जे मथां दुरूद कसरत सां पढ़ो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया ज़य्यद बिजातिकुम बिस्सलाति अलैहि जाते भी जो दुरूद पाक कसरत सां पढ़ो इन सलातुकुम अलैहि दुरूदकुम यौम क़ियामह जब तव्हां दुरूद कसरत सां पढ़ो तो तव्हांजे लाइ को सलात ते रोज़नाई जो तव्हांजे लाइ दुरूद पाक कसरत सां पर ईअं न पढ़ो पैगंबर जी इत्तिबा ज़रिए सां पढ़ो पैगंबर सां सची अक़ीदत जी बुनियाद ते पढ़ो मोहब्बत ऐं ताल्लुक़ जे बुनियाद ते पढ़ो इहो दुरूद इंसान खे फ़ाइदो ॾींदो सची नियत हुजे त पैगंबर जी ताबेदारी कंदो उन पैगंबर जे तरीक़े जी इताअत कंदो जेको पैगंबर दीन सां गॾु आहे उन दीन ते हलण जी कोशिशि कंदो जेको तरीक़ो ॾिनो आहे उन तरीक़े जे मुताबिक़ हलंदो
इस्लाम में शरीयत असांखे रसूल जे मार्फत मिलियो उन रसूल जे तरीक़े खे अपनायो। इहो आहे सची मोहब्बत जो ऐं सचे अक़ीदत जो ऐं सचे इश्क जो मक़ाम त जेको राह पैगंबर आंदो आहे उन राह खे अपनाईंदो। पैगंबर तरफ़ां असांखे दीन मिलियो आहे, शरीयत असांखे रसूल जे तरफ़ां मिली आहे। अलाह ताला फरमाए थो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना, पैगंबर जी ज़िंदगी जी तव्हां जी ज़िंदगी जो सुहिणो नमूनो हुयो। पैगंबर जी ज़िंदगी में सुहिणो दीन असांखे शरीयत पैगंबर जे मार्फत मिली आहे, लिहाज़ा असांखे रसूल जी ताबेदारी जो ख़्यालु रखणो पवंदो। अलाह तबारक व तआला फरमाए थो त इन जेको इंसान पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशातुनि खे पूरो करे थो, पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशातुनि खे पंहिंजो इमाम बणाइण घुरिजो आहे, इहो इंसान क़यामत जे ॾींहुं रड़ी कंदो चवणो पवंदो या वेला लेतनी लम तख़ज़ फलान ख़लीला। इहो इंसान रड़ी कंदो हाय वेला न वठणा फलाणे खे दोस्त करे लक़द अज़ल्लनी अन ज़िक्र बअद जाअनी, उन दोस्त मूंखे बि गुमराह कयो जॾहिं नसीहत अची चुकी हुई, अलाह जो फरमान अची चुको हुयो, रसूल जो फरमान अची चुको हुयो, आलम ॿुधाइण वारा मौजूद हुया, पर मां हक़ ते हलियो न थियो। मां ईअं हिन दोस्त जे करे जीअं मुंहिंजो दोस्त हुयो ना हक़ ते मां बि ना हक़ ते हली पियो, हक़ खे चुनियो। लक़द अज़ल्लनी अन ज़िक्र बअद जाअनी वकान शैतान जो इंसान जो वज़ूदा। अलाह ताला फरमाए थो शैतान इंसान जे लाइ कुझु न कुझु शैतान इंसान खे सिंगारे ॾींदो आहे। ज़य्यन लहुम शैतान अमालहुम, ख़िलाफ़ शरअ कम शैतान इंसान खे सिंगारे ॾे थो। और भई दिलि चाहींदी शरीयत वारे पासे ते दिलि न चाहींदी, जिते नफ़्स ख़ुशि थींदो उन इबादत इंसान खे रूह थींदो त हाणे इहा इबादत आहे त नफ़्स ख़ुशि थिए थो। जंहिं इबादत सां नफ़्स खे मार ईंदी शैतान उहो सुस्ती ॾेराईंदी, जिते नफ़्स खे ख़ुशी थींदी शैतान उहो सिंगारे ॾींदी। अलाह ताला हिन क़ुरान करीम जे नबी असांखे सम्झाए थो वक़ाल रसूल या रब इन क़ौम तख़ज़ू हाज़ा क़ुरान महजूरा। अलाह ताला फरमाए थो रसूल क़यामत जे ॾींहुं चवंदो और मुंहिंजा बेशक हीअ क़ौम मुंहिंजी वक़्तु हम क़ुरान पाक खे छॾे ॾिनो, क़ुरान पाक खे ख़ुदि ॿुधाए छॾे ॾिनो। जेको तूं मां अता फरमायो, जेको तुंहिंजे तरफ़ां मूंखे पैगाम मिलियो मां उहो पैगाम पंहिंजे उन ताईं पहुचायां, पर हिन में पैगाम खे कुझु रसूल इहा छा थी रसूल फरमाए थो हर नबी जे लाइ पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे दौर में हुनजा मुखालिफ़ अहिड़े नमूने सां पैगंबर जा मुखालिफ़ मक़दार जअलना लिकुल्लि नबiyyin अदवाम मिनल मुजरिमीन, कोन को आहे न जो मुजरिम न जो। अल्लाह ताला फरमाए थो हर नबी जे लाइ हुया जेके दुश्मन वो पैगंबर जे लाइ बि जाने दुश्मन थी विया, हज़ूर पाक जा बि दुश्मन थी विया। अल्लाह ताला फरमाए थो तबादल बि हाज़िर रसूला, तोखे रब अहिड़े नमूने करे न सघंदा, तुंहिंजो रब तुंहिंजे लाइ हादी आहे, तुंहिंजो मददगार आहे। अल्लाह तबारक व तआला जो दीन हलाइणो आहे, पैगंबर जो नालो ताईं हले थो, पैगंबर जेको क़ुरान ॾिनो अॼु हले थो, पैगंबर जेका शरीयत ॾिनी अॼु हले थो। अॼु अबू जहल जो नालो वठण वारो कोन्हे, अबू लहब जो नालो वठण वारो कोई कोन्हे, कुतबे शहर जो नालो वठण वारो कोई कोन्हे को, बल्कि तुंहिंजो जो नालो वठण वारो कोई कोन्हे को, जेके पैगंबर जा जानी दुश्मन दीन हले थो, शरीयत हले थी, क़ुरान हले थो, रसूल जी उम्मत हले थी, पैगंबर जो दीन हले थो, पैगंबर जो तरीक़ो हले थो, पैगंबर जे सुन्नत जा ताबेदार आहिनि। अल्लाह ताला असांखे इन अक़ीदत ते हलणो आहे, जेको रसूल तरीक़ो आहे उन तरीक़े ते हली करे असांखे बि कामयाबी सां हमकिनार थियणो आहे। जेकॾहिं पैगंबर जे रस्ते खां थोरो किलो बराबरि हेॾे होॾे वञूं था त दीन कोन असांखे हथी, शरीयत असांखे हथ कोन। अल्लाह ताला फरमाए थो मां आताकुम रसूल फख़ुज़ू वमा नहाकुम अन्हु फंतहू, जेका शइ रसूल ॾे त उनखे हलो, जेको झले वञो मुड़ी वञो। रसूल असांखे जेका शइ थी जेका तालीम ॾिनई उहा असांखे जमी गलगान मुस्लमाननि खे किथां मिलंदी, उहे हे ॻाल्हि इहे मदार सम्झा त असांखे रसूल जो तरीक़ो हथी ईंदो। पैगंबर अलैहि सलाम फरमायो तरक़ थींदो हमने किताब रसूल फरमायो तो मां दुनिया नबी में आया, मां भी ये दुनिया छॾे हले वियुसि त ख़बरदार यादि रखिजो मक़म ताण छॾे वञा थो,
जो अल्लाह जो कुरान तहां में चले वेंदुसि जो पंहिंजो तरीक़ो तहां में चले वेंदुसि वो जेको तहां जो हिन अल्लाह जे कुरान खे चुंबड़ी वठो ऐं मुंहुं जे तरीक़े खे चुंबड़ी वठो फरमायो ग़लत रसूल वफ़दा काई बि दुनिया जी ताक़त तव्हांखे जहिड़े दशमन राय हथ खां जेको मुंहुं जे तरीक़े ते हलंदो जेको हिन कुरान जे रस्ते ते हलंदो उहा हिदायत आहे असांखे पैगंबर जो रस्तो ऐं हिन कुरान जी तालीम हिन इदारनि में मिलंदो लिहाज़ा असांखे इन्हनि इदारनि सां तालुक़ रखणो आहे जेकॾहिं असांखे इंसान थियणो आहे तॾहिं बि इदारनि सां तालुक़ रखणो आहे जिते कुरान जी तालीम जिते रसूल जी तालीम जेकॾहिं असांखे आख़िर में निजात हासिल करणी आहे तॾहिं बि हिन इदारनि सां असांखे रिश्तो क़ाइमु करणो आहे जेकॾहिं असांखे अख़लाक़ी हमीदा हासिल करणा आहिनि तॾहिं बि असांखे हिन इदारनि सां तालुक़ रखणो आहे जेकॾहिं असांखे अक़ाइद मज़बूत असांखे ईमान कामिल हासिल करणो आहे अक़ीदो सालिह हासिल करणो आहे ऐं अक़ीदो सही असांखे हासिल करणो आहे तॾहिं हिन कुरान जे इदारनि सां तालुक़ काइमु दुआ कयो त अल्लाह ताला हिन इदारनि जी हिफ़ाज़त फरमाए यहूद ऐं नसारा जे साल सुन अल्लाह ताला असांखे बचाए अॼु जी राति इंतिहाई बरकत वारी आहे अल्लाह ताला जमीन करने वारनि जी बख़्शिश जो फ़ैसिलो फरमाए पैगंबर जी उम्मत जे हाल जे मथां रहम फरमाए असांजो हालत कमज़ोर आहे असांजी हालत कमज़ोर आहे पैगंबर अलैहिस्सलाम फरमाया अमालुकुम तव्हांजा अमल तव्हांजा हाकिम आहिनि असांजा अमल इहे न ॾींहं जो नमूना राति जो नमूना न शहर में नमूना न ॻोठ में नमूना हर जाइ ते बदअमनी हर जाइ ते इंसान ज़ुल्म जो शिकार या असांजे कम जे हथ में असांजा सरकार इहे दुआ थो करे त असांजे हालत खे बहितर बणाइण जो तौफ़ीक़ अता फरमाए कुरान ऐं सुन्नत जी ताबेदारी असांखे नसीब फरमाए पैगंबर करीम जी इताअत ऐं फरमाबरदारी नसीब फरमाए उलमाए हक़ सां साथ निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए ताल्लुक़ बि उलमाए हक़ सां असांखे नसीब फरमाए आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। कारी सैफुल्लाह साहब चाचा जेके मदरसे जा मुदर्रिस आहिनि उहे पंहिंजे हथनि सां तलबा खे क़ुरान मजीद हदमी तौर ॾींदा।